बरतानवी हिंदुस्तान जी एक सियासी तहरीक इंडियन नेशनल कांग्रेस जेका पहिरीं जदीद क़ौम परस्त तहरीक तौर एशिया ऐं अफ्रीका में मौजूद बरतानवी सल्तनत में उभरी। यह तहरीक मजहबी अक़ीदनि बाबति गैर जानिबदार कंहिं बि ख़ासि मजहब जे असर हेठि कान हुजण ऐं हिंदुस्तान जे सभिनी माण्हुनि जी हिक जहिड़ी नुमाइंदगी करण वारी सियासी जमायत हुजण जूं दावाऊं कंदड़ हीअ जमात अॻिते हली मजहबी तंज़ीम में तब्दील थी करे हिंदू मुस्लिम फसाद जे अरूज ऐं बरतानवी हिंदुस्तान जे ॿिनि हिसनि पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे क़याम जो सबब बणी। कांग्रेस 1885 ईस्वी में अंग्रेज सरकार जी सरपरस्ती में कायम थी ऐं कुछ ॾहाकनि खां पोइ जेसी इंडियन नेशनल कांग्रेस में हिंदू पारसी ऐं मुसलमान अॻवान दादा भाई नूरोजी गोखली सरफेरोज शाह मेहता ऐं मोहम्मद अली जिन्ना हुआ त इहे ख़ालिस आईनी जदोजहद जा क़ाइल सेक्युलर ऐं मज़हब खे सियासत में आणण जे सख़्त ख़िलाफ़ हुआ ऐं तेसीं हिंदू मुसलमान गॾु हुआ। जॾहिं 1915 ईस्वी में महात्मा गांधी जी कांग्रेस में शमूलियत थी त महात्मा अचण शर्ते डिक्टेटरी हलाई ऐं डॉक्टर मिसिस एनी बेसंत मोहम्मद अली जिन्ना ऐं पारसी कांग्रेसी अॻवाननि खे अमली तौर कांग्रेस मां धिके कढी छॾियो। महात्मा हिंदुस्तान में राम राज कायम करण जो अलम बरदार हो ऐं पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभ भाई पटेल ऐं ॿिया अॻवान अमली तौर इन लकीर जा फ़क़ीर हुआ। अलबत्ता संदन गुफ्तगू जे अंदाज़ में ज़रूरत मुताबिक़ फ़र्क़ ऐं रुख रखाव हो। हुननि पंहिंजे हिंदू अक्सरियत वारे मुतालबनि खे क़ौमी मुतालबात थे सॾियो। संदन जमहूरियत क़ौम परस्ती ऐं क़ौमी हुकूमत मां मुराद अमली तरह हिंदू बालादस्ती वारी ऐं अक़लियतनि जे हक़नि खे नज़रअंदाज करण वारी हुई। महात्मा पूर्ण स्वराज यानी ख़ुद हुकुमरानी जे लाइ हिकु मुल्कगीर मुहिम हलाई ऐं 1929 ईस्वी में जवाहरलाल नेहरू जी सदारत हेठि थींदड़ लाहौर वारे जलसे में पूर्ण स्वराज खे कांग्रेस पार्टी जो मक़सद करार ॾिनो वियो। मुसलमाननि खे महात्मा ऐं संदसि साथियुनि जे इन्ही मज़हबी लाड़नि मां इहो तासिर मिलियो त कांग्रेस पसो पेश गैर हिंदुनि लाइ मिठियूं मिठियूं ऐं फज़ीलत भरियूं ॻाल्हियूं कंदड़ हिकु हिंदू जमात आहे। हिन करे 1930 वारे ॾहाके विच में मुसलमान अॻवान कोशिशूं करण लॻा त मुसलमाननि लाइ वधि में वधि सियासी तहफ़ुज़ात खे यकीनी बणायो वञे त जीअं हिंदुस्तान जी फेडरेशन जे फ्रेमवर्क में मुसलमान अक्सरियती सूबनि लाइ वधि खां वधि ख़ुद मुख्तियारी हासिल करे सघनि। कांग्रेस अॻवाननि जी अहिड़ी रविश जे सबबि हिकिड़े पासे इस्लामिज़म ऐं ॿिए पासे शिदीअ संगठन वारे तिफ़िरक़ेबाज़ी जे नतीजे में हिंदू मुस्लिम फसाद अरूज ते पहुतो। हिन हिंदू मुस्लिम छिकताण खे रोकण लाइ 1930 ईस्वी में लंडन में कॉन्फ्रेंस कोठाई वई ऐं महीननि जा महीना हिंदू मुस्लिम ठाह जूं ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं पर हर भेरे महात्मा पंहिंजी ॻाल्हियुनि तां फिरंदड़ नज़र आयो। साॻे ई साल 29 दिसंबर इलाहाबाद जलसे जी सदारती ख़िताब में अल्लामा इक़बाल उत्तर ओलह मुस्लिम अक्सरियती हिंदुस्तानी रियासतनि जी अलहदगी जो मुतालबो कयो। होॾां बरतानवी हिंदुस्तान जी हिंदू अक्सरियत वटि 5 मुख्य हथियार हुआ। नंबर 1 संदन मुसलमाननि जी भेट में चौणी अक्सरियत हुई। नंबर 2 मुसलमाननि खां ॾहूणी दौलत तालीम सम्झ ऐं ॿधी हुई। नंबर 3 हुकूमत मुखालिफ़ जदोजहदनि में 1909 ईस्वी खां वठी तजुर्बो ॾहूणो हो। नंबर 4 हिंदू महासभा ऐं कांग्रेस इहे ॿई पाण में हिकजट हुयूं। नंबर 5 मुसलमान दीनी तंज़ीमूं क़ौम परस्त ऐं फ़र्द हुआ जॾहिं त मुसलमाननि वटि सिर्फ़ 2 हथियार हुआ, हिकिड़ो दीनी तंज़ीमूं ऐं ॿियो मुस्लिम लीग ऐं इहे ॿई पाण में विढ़ियल हुयूं। उन सबबि 1937 वारी चूंडुनि जे नतीजे में कांग्रेस 8 मां 6 सूबनि में हुकूमत ठाही ऐं 1939 ईस्वी ताईं कांग्रेस हुकूमत में रही, जंहिंमें कांग्रेस जी वज़ारतुनि मुस्लिम कल्चर ते मुबैना हमलनि करण, कांग्रेस जो तिरंगा फहिलाइण, वंदे मातरम जो ॻाइण, हिंदू महासभा जी ऊंचाई वारी सरगर्मी, तालीम जी विरधा स्कीम, शिदीअ संगठन ऐं कांग्रेस जो पंहिंजे ई सूबनि ऐं ॿियनि पार्टियुनि ते हुकुमराना रवैयो रखणु कांग्रेस जे ज़ुल्मनि जे वाज़े सबूत तौर ताबीर थी ऐं कांग्रेस वाज़े तौर ते मुस्लिम मुफ़ादनि जी नुमाइंदगी करण जे क़ाबिल न हुई। तंहिं करे 1939 ईस्वी ताईं बरतानवी हिंदुस्तान जी सरज़मीन ते अलहदगी जो ख़्याल मज़बूतीअ सां पखिड़िजी रहियो हो। आख़िरकार 1940 ईस्वी में कायदे आज़म यकीन रखियो त बरे सगीर जे मुसलमाननि लाइ हिकु अलॻि रियासत हुजणु घुर्जे जंहिं तहत मुसलमाननि खे मुकमल आज़ादी मिली सघे ऐं उन साल मुस्लिम लीग जी अॻुवाणी कंदे हुन हिकु आज़ाद
मुस्लिम रियासत जो ठहराव मंजूर करायो। करारदाद लाहौर या पाकिस्तान जो ठहराव जेको सिकंदर हयात खान लिखियो ऐं तैयार कयो ऐं तारीख़ 22, 23, 24 मार्च 1940 ईस्वी ते मंटू पार्क लाहौर में मुनक़िद कयल जनरल इजलास में गैर विरायल बंगाल जे प्रीमियर AK फजल उल हक पेश कयो, जंहिंजी हिमायत गडियल सूबन मां चौधरी खलीक ज़मा, पंजाब मां ज़फर अली खान, सरहद सूबे जे सरदार औरंगज़ेब खान, सिंध मां सर अब्दुल्ला हारून, बलोचिस्तान मां काज़ी मोहम्मद ईसा ऐं ॿियनि अॻुवाणनि हिमायत जो ऐलान कयो। कमेटी पारां करारदाद जे मुख़्तलिफ़ मसूदनि ते गौर वीचार कयो वियो ऐं मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर कयो वियो।